अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हवेली ड्रामे जी न्यू अपडेट। हवेली ड्रामो दोस्तों एक बेहतरीन ड्रामो आहे, तव्हांखे ख़बर आहे बंदि लॻो पियो आहे। उन जी तस्वीरां तव्हां सां शेयर कयूं था। इहा जेका हाणे हुनजी शूटिंग हली रही आहे बक़ाया अॻिते दोस्तों, जंहिंजे करे ई ड्रामो बंदि आहे। शूटिंग मुतासिर थी रही हुई, वरी बरसातूं अची वियूं, लेकिन 3 अप्रैल जी काफ़ी शूटिंग मुकमिल थी वई आहे। इन जूं साईं भीट शाह ते असद कुरैशी जी थोरी घणी 5 ॾियारियुनि जी शूटिंग रहियल आहे, उहा बि हाणे तयारु थी वई आहे। उन जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे, बरसाति ख़तमु थी चुकी आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तों हाणे 4 अप्रैल जी बि शूटिंग वरी तेज़ी सां हलंदी। हाणे जेका 3 अप्रैल शूट थी चुको आहे, इन जी एडिटिंग हली रही आहे। तस्वीरूं तव्हां ॾिसी सघो था, बेहतरीन वॾा वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि हवेली ड्रामे में। 3 अप्रैल में त एॾो मज़ो आहे, एॾा बेहतरीन कहाणी यूटर्न वठी वई आहे जो छा ॿुधायां तव्हांखे दोस्तों। हवेली ड्रामो हिन टाइम टॉप ते अची चुको आहे। आज़म मेंगल जहिड़ो अदाकार हुजे, तव्हां छा था सम्झो, जेको हिन टाइम सॼी सिंध लेवल ते पहिरें नंबर ते आहे। ऐं डायरेक्टर मंज़ूर दानिश साहब जहिड़ो हुजे, पोइ छा उहो कमु घटि हूंदो? न दोस्तों, बस कुछ ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। हवेली ड्रामे जी लगातार अपडेट तव्हांखे असां पंहिंजे इन्हनि मुख़्तलिफ़ चैनलनि ते ॾींदा रहंदासीं इंशाअल्लाह। कॾहिं बि तव्हांखे मायूस न कंदासीं। हिकु हिकु पल जी हवेली ड्रामे जी अपडेट तव्हांखे सिर्फ़ु हिन चैनल ते मिलंदी। किथे शूटिंग थिए थी, कहिड़ी थिए थी, छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे, हवेली ड्रामे में कहिड़े अदाकार एंट्री कई, कहिड़ो पूरो थी वियो, सॼी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन चैनल ते मिलंदी दोस्तों। तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, जे दोस्तों तव्हां सब्सक्राइब न कयूं वेठा आहियो, सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। जेका ॿिया ड्रामा केटीएन वारनि जा अचण वारा आहिनि, उन्हनि जी बि अपडेट ॾींदासीं। जीअं जागीर ड्रामो अचिणो आहे, कुझु ॿिया ड्रामा केटीएन वारनि जी प्रोडक्शन जेका बि हूंदी इंशाअल्लाह अॼु खां पोइ तव्हांखे दोस्तों इन चैनल ते रिव्यू कंदासीं। इन चैनल ते ड्रामा रिव्यू करे तव्हां ताईं पुॼाईंदा रहंदासीं दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त, असांजे इन चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।